नाज़रीन अवामी न्यूज़ में ख़बरुनि सिलसिलो जारी है। इन वक़्तु तव्हांखे सक़रंड मां ख़बर ॾींदा हलूं त पेटे अलिफ तालके सक़रंड जी चूंड इलेक्शन कमेटी जे चेयरमैन उस्ताद हनीफ सूभरो जी निगरानी में थी गुज़री। इलेक्शन में शहबाज पइनल ऐं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई पइनल मदे मुक़ाबिल हुआ। वोटर्स लिस्ट में 1105 वोट दाख़िल थियल हुआ, जिन मां 878 मेल ऐं 227 फीमेल टीचर्स जा वोट दाख़िल थियल आहिनि। यादि रहे त पोलिंग ते 2 मेल बूथ ऐं 1 फीमेल बूथ क़ाइमु कयो वियो हो। इलेक्शन में 974 उस्तादनि पंहिंजे वोट जो हक़ इस्तेमाल कयो, जंहिं मां शहबाज पइनल 635 ऐं शाह अब्दुल लतीफ़ पइनल 331 वोट हासिल कया ऐं 8 वोट ख़ारिज करार ॾिना विया। इन मौक़े ते इलेक्शन कमेटी जे चेयरमैन मोहम्मद हनीफ सूभरो शहबाज पइनल खे 304 वोटनि जी सरसी सां कामयाब करार ॾिनो। जीअं इलेक्शन जो टाइम सुबुह 9 वॻे खां शुरू थियो ऐं शाम 5 वॻे ख़त्म थियो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।